अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया 4 जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवाण जो इलाइक़ो पुलिस लाइ नोगो एरिया बणियल। चोरनि जो राज क़ाइम। खानवा थाणे जा धमाका। हिकु राति में 3 वारदातूं। पुलिस तहफ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम। अवाम जो जान ऐं माल गैर महफ़ूज़ बणियल। नामालूम चोर ख़ुश्क बिरादरी रेस ख़ुदादाद ख़ुश्क जी ज़मीन तां पाणी जी ट्यूबवेल ते लॻल 5 लख मालियत जो सोलर सिस्टम ऐं खानवाण शहर मां पोरियत अकबर कलोड़े जे घर जा ताला टोड़े बकरियूं चोराए दीदा दिलेरीअ सां फरार। वधंदड़ बदअमनी ऐं चोरियुनि फुरियुनि जे वधंदड़ वारदातुनि ऐं पुलिस जी रिवायती लापरवाही ते इलाइक़े जे अवामी ॻणती जी लहर छायल। शहरी ताद खानवाण पारां IG सिंध खां ज़िला नौशरो फिरोज़ खानवाण थाणे जी हद में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वठण ऐं इलाइक़े जे अवाम खे तहफ़ुज़ ॾियण जी घुर कंदे चयो आहे त खानवाण थाणे जी हद में बदअमनीअ खे ॿुंजो ॾेई इलाइक़े जे अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। जॾहिं त अॻुवाणनि मुतालबो कंदे चयो त बदअमनीअ ते जल्द कंट्रोल करायो वञे, न त ॿी सूरत में शहरी ताद खानवाण पारां पुलिस जे नाअहलीअ ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।